अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना कफ़रू बअद ईमानिहिम सुम्मा इज़्दादू कुफ़्रन लन तुक़बल तौबतुहुम व उलाइका हुमुज़्ज़ाल्लून इन्नल्लज़ीना कफ़रू व मातू व हुम कुफ़्फ़ारुन फ़लन युक़बल मिन अहदिहिम मिल्उल अर्ज़ि ज़हबन वलौ इफ़्तदा बिही उलाइका लहुम अज़ाबुन अलीमुन व मा लहुम मिन नासिरीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि बाननि जे तौबह जो बयानु फरमायो हो जेके इस्लाम आणण खां पोइ वरी इस्लाम तां फिरी वञी काफ़िर थिया, पर उन तौबह जे बयान करण खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला इंतिहाई कड़कदार अंदाज़ में मुखातब थींदे फरमायो त ईमान खां पोइ जेको वरी कुफ़्र अख्तियार कंदो उनखे असां हिदायत कीअं कंदासीं? कोन कंदासीं। अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह ताला हिदायत ई न कंदो। छो? एॾी कावड़। फरमाए त नबीअ खे बरहक चई माण्हुनि खे शाहिद बनाए चुको आहे हिन ॻाल्हि ते। नबीअ खे बरहक मञियो अथई, हिन ॻाल्हि ते शाहिद बनायो अथई माण्हुनि खे। व शहीदू अन्न रसूल हक़्क़ुन व जाअहुमुल बय्यिनात। काफ़ी सारियूं निशानियूं मौजज़ा आयतूं इन ॻाल्हि ते पढ़ी ॿुधी सम्झी मञे चुको आहे, पोइ थो फिरे। अहिड़नि ज़ालिमनि खे हिदायत न कंदा आहिनि। पहिरियां इंतिहाई कड़क अंदाज़ में दड़का ॾिनई त जीअं इस्लाम तो कोई फिरण जी ज़रूरत ई न करे। सख़्तीअ सां बयानु कंदे फरमाई उन्हनि जो बदिलो असां वटि लानत आहे, अल्लाह जी बि मलाइकनि जी माण्हुनि जी बि। इन लानत में बि हमेशह रहंदा, इहा लानत हल्की बि न थींदी, मोहलत बि न ॾिबंदा। कड़कदार अंदाज़ में पहिरियां मुखातब थींदे पोइ फरमाई हा जेकॾहिं तौबा ताइब थिए थो, कोई तौबा ताइब थिए थो, शर्त आहे तौबा ताइब थिए थो, इल्लल्लज़ीना ताबू तौबा करे थो, इन तौबा खां पोइ पंहिंजी इस्लाह बि करे थो। माना तौबा करण खां पोइ वरी साॻा ई कम न हुजनि से, तौबा करण खां पोइ उहे कम सभु छॾे वञे जेके इस्लाम जे मुखालिफ़ आहे। जिन कमनि जे करे हिन इस्लाम खे छॾियो, उहे बुरायूं बुछड़ायूं जिन हिन खे इस्लाम खां फेराइण ते मजबूर कयो, उन्हनि खे छॾे पंहिंजी इस्लाह बि करे आस्ते आस्ते मटिजंदो वञे, तब्दील थींदो वञे, सुधरंदो वञे, पाण खे मटाईंदो संवारींदो सुधारींदो वञे, तौबा बि करे पाण खे बचाइण जी हिमत बि करे, पोइ असां उन बाने खे अल्लाह ताला फरमायो बख़्शणहार बि आहियां, अरहमुर राहिमीन ज़ात बि आहियां, पोइ हिनखे माफ़ कंदुसि। हाणे वरी इन्हनि बाननि मां ॿियनि बाननि जो क़िस्म बयानु कयो वियो अॼोकिन आयतुनि में। जेके ईमान आणण खां पोइ मुर्तद त छा, पर वरी इस्लाम ते अचण जी उन्हनि हिमत न कई, उन कुफ्र में हथियूं वधंदा रहिया, कुफ्र ते बज़िद रहिया, अटकिया रहिया, कुफ्र ते वक़्तु गुज़रंदो वियो, ईअं गुज़ारींदा वधंदा हलंदा विया। हाणे ॾिसो गुज़िरियल आयतुनि में जिन ईमान खां पोइ कुफ्र आंदो, पोइ वरी कुफ्र तां पछताए फिरिया वापसि आया इस्लाम में, उन्हनि जे लाइ दड़के खां पोइ माफ़ीअ जो बयानु। हाणे फरमाए त जेके अञा नथा मुड़नि, इस्लाम तां फिरिया आहिनि, वरी इस्लाम ते नथा अचनि,
पर उन कुफर ते ही अटकी बीठा। ईअं उन्हनि जो वक़्तु गुज़रंदो वियो, इस्लाम जे मुखालिफ़त में, ज़िद्दियत में, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुखालिफ़ ॿुधायल तरीक़े जे ज़िंदगीअ ते हलंदा रहिया, माना मुखालिफ़ ज़िंदगी गुज़ारींदा रहिया, शरीयत इस्लाम वारे काम जे उबतर ज़िंदगी गुज़ारींदा रहिया। इन ते अटकी बीठा, टिकी बीठा। फिरण जो मोटण जो को इरादो अज़म ई ज़ाहिर न कयूं त पोइ लन तुक़बल तौबतुहुम, लन तुक़बल तौबतुहुम, ज़िंदगी गुज़री वई इन्हनि जी नफ़रत कंदे कंदे, इस्लाम जे मुखालिफ़त में ज़हन साज़ी माण्हुनि जी कंदे कंदे, पंहिंजी इस्लाम जे मुखालिफ़त में ज़िंदगी गुज़ारींदे गुज़ारींदे, वसाइल, ताक़त, जवानी सभु कुझु ख़तमु थी वियो। हाणे जंहिं महिल मजबूर थियो आहे, उहा जवानी वई जंहिं जवानीअ में पाण खे बचाए आ त कमाल हो न। उहा ताक़त ऐं कलम कुवत वई, हाणे जूर पोड़ो थियो, कमज़ोर थियो, माज़ूर थियो, मजबूर थियो। हाणे हिन खां हिन मजबूरीअ में उहे ॾोह नथा थी सघनि जेके जवानीअ में कंदो हो, जेके ज़िद्दियत में, जेके नफ़रत में, जेके इस्लाम जे मुखालिफ़त में संदरो ॿधी उन ते बीठो हो, हाणे नथा थी सघनि, सफ़ा लाचार थी पियो। हाणे चए थो त भला उहे थींदा कोन इहे अमल, हाणे मस्जिद, मुसलो, तस्बीह, हाणे ॿियो रस्तो ई कोन्हे। हाणे जेकॾहिं लाचार थी करे हिन पासे ईंदो न, पोइ इहा आयत अहिड़ो दड़को थी ॾे, लन तुक़बल तौबतुहुम, उन वक़्तु ॼण त हिन जी तौबा क़बूल न थींदी। इन लफ़्ज़नि सां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, या त मौत ॾिठो अथई, या त मौत ॾिठो अथई, सॼी ज़िंदगी बुछड़ाइनि गुनाहनि में गुज़ारींदे हाणे लाचार थियो आहे, सम्झे थो त हिन बीमारीअ मां चढ़ंदो सवाइ कोन, बसि मौत आहे। पछाड़ीअ में माना मौत खे सहारियो अथई, हाणे थो तौबा करे। उलमा मुहद्दिसीन हिते ॿ मरहला, ॿ कैटेगरियूं लिखियूं आहिनि। हिकिड़ो फ़िरौन वांगुरु, जॾहिं इज़राइल अलैहिस्सलाम हुन जे मथां अचे बीठो दरियाए नील में, तंहिं महिल पोइ चए त आमनतु बिरब्बि हारून व मूसा, मां हारून ऐं मूसा जे रब ते ईमान थो आणियां। जिब्राइल अलैहिस्सलाम हुन वक़्तु दरियाए नील जे तरे मां मिटीअ जो बुक भरे वात में गुदियुसि। हाणे हाणे है हात लिमा तूअबु, हाणे तो तूं तौबा करीं, हाणे तो इस्लाम जूं ॻाल्हियूं करीं, हाणे तुंहिंजो क़बूल कोन्हे। ॼण त अल्लाह तबारक व तआला लन तुक़बल तौबतुहुम में इते इशारो कयो आहे त अहिड़े हाल में जेको माण्हू सफ़ा ज़िंदगी जी पछाड़ी घड़ी सम्झे त हाणे बसि उहो ई मौत आहे, ईमान खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे, उते ईमान हाणे मरण घड़ीअ वक़्तु उते क़बूल कोन्हे। हिकिड़ो ख़ुलासो आयत जो ही जेको मेन ऐं आइन आहे। कुझु हिन में उलमा मुहद्दिसीन हीअं बि वज़ाहत कई आहे, कमाल तॾहिं आहे इंसान जो जॾहिं जवानीअ में गुनाहनि जी भरपूर ताक़त अथसि, पोइ तौबा करे गुनाह खां बचे। कमाल तॾहिं आहे। पंहिंजे कलम खे सदाईं ग़लति इस्तेमालु कयो अथई इस्लाम जे ख़िलाफ़। हिन वटि ताक़त कलम जी हुई, कलम सां इस्लाम जे ख़िलाफ़ लिखियो अथई, ताक़त अस जॾहिं कलम हलाईंदो उते तौबा ताइब थी इस्लाम जी हिमायत में लिखी आहे। हिनखे पंहिंजे हथ बाज़ूअ जी ताक़त हुई, इस्लाम जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयईं। कमाल हो तॾहिं जॾहिं जेसिताईं बाज़ूअ में ताक़त हुयसि, उन दौरान ई तौबा ताइब थी करे इन साॻे बाज़ूअ सां इस्लाम जी हिमायत में ताक़त ज़ोर लॻाई आहे। जंहिंखे ज़बान जी ताक़त हुई ॻाल्हाइण जी, इस्लाम जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयईं, उन तौबा ताइब थी उन ज़बान खे इस्लाम जे हिमायत में इस्तेमालु कयो, पोइ कमाल हो। पर इहे सभु वसाइल वियसि। हिकिड़े माण्हू वटि पैसो हुयो, इस्लाम जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयईं, हाणे वक़्तु तौबा ताइब थी उन साॻे पैसे खे इस्लाम जे हिमायत में इस्तेमालु करे आहे। पर इहे सभु शयूं वियूं, पैसो हथ मां हुयो वियो, हाणे हथ सी कोन त अरडायूं छाते करे। कलम जी ताक़त हुई, हाणे सघ ई कोनसि कलम सां खणण लिखण जी, या त नज़र वई या हथ में ताक़त कोन्हे, हथ लुॾे थो, लिखत नथी थिए। ज़बान में उहा ताक़त हुई, हाणे इहा बि वई। नज़र में, जवानीअ में, जिस्म में या जवानी ताक़त हुई, हाणे इहे सभु शयूं वियूं, सभु शयूं ख़तमु थियूं अथसि। हाणे ॿियो को रस्तो कोन्हसि सवाइ तौबा जे। ॼण त अल्लाह ताला इशारतन उन बंदे खे बि चवे थो त इन खां पहिरियां पहिरियां तौबा कंदे त तुंहिंजी तौबा ॼण त क़बूल आहे, इन खां बाद में तौबा न कजां।
हक़ीक़त जे एतबार सां ही लफ़्ज़ उन आख़िरी स्टेज खे बयान था कनि त मौत घड़ीअ वक़्तु, पर इन लफ़्ज़नि सां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन्हनि माण्हुनि जे लाइ बि इशारो आहे जेके चवनि था जेसि ताईं आहे मस्ती तेसि ताईं करे वठि पोइ तौबा कंदासीं। उन्हनि माण्हुनि खे बि ॼण त ही लफ़्ज़ चवनि था त तौबा ईअं तुंहिंजी क़बूल कान थींदी जो मजबूर थी ऐं पोइ तूं तौबा करीं, छो त हिन लफ़्ज़ मौत वारे घड़ीअ खे बि बयानु न कयो आहे, लन तुक़बल तौबतुहुम वक़्तल मौत, इहे लफ़्ज़ बि क़ुरान पाक बयानु न कया आहिनि। हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ाहत कई ऐं इन ई हदीस पाक जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं बि फरमायो त जेको माण्हू पंहिंजे वसाइलनि जे हथ मां निकिरी वञण खां पोइ लाचार थी तौबा थो करे, इहा तौबा न आहे, इहा ॼण त इंसान जी मजबूरी आहे। तौबा जे लाइ शर्त आहे त बंदो दिलि व जान सां इस्लाम जे हक़ानियत जो इक़रार करे, पंहिंजे ग़लतीअ खे दिलि व जान सां मञे, दिलि व जान सां हुन ते इस्तिग़फ़ार तौबा करे, रोए रड़े रब खां माफ़ी वठे, दिलि व जान सां बक़ाया ज़िंदगी नफ़रत इस्लाम जे मुखालिफ़त में गुज़ारण खां पक्की तौबा करे आइंदा उहे कम न करे, बक़ाया ज़िंदगी हुनजी इस्लाम जे मुवाफ़िक़ गुज़रंदे नज़र अचे, पोइ चइबो आहे इहा तौबा। बाक़ी इहा रवाजी तौबा ॼण त हे लफ़्ज़ बयान कनि था इन्नल लज़ीना कफ़रू, जिन कुफ़्र कयो आहे, बाद ईमानिहिम, ईमान आणण खां पोइ, सुम्मा ज़दादू कुफ़्रा, पोइ कुफ़्र ते यको टिकिया रहिया, बल्कि कुफ़रिया ज़िंदगी मनपसंदी ज़िंदगी गुज़ारींदा वधंदा रहिया, सुरंदा रहिया, मुखालिफ़त इस्लाम जी में क़दम ब क़दम हलंदा विया, या ज़िंदगी क़दम ब क़दम गुज़रंदी वई, पोइ हाणे जंहिंमहिल लाचार थी पियो, लन तुक़बल तौबतुहुम, या रवाजी तौबा आहे। जीअं कॾहिं कॾहिं को माण्हू ॾोह कंदो आहे, परे खां ॾिसी पियो तौबा तौबा तौबा, इहे ज़बान सां जेका तौबा तौबा, इहे लफ़्ज़ इहे तौबा न आहे, इहे तौबा न आहिनि, इहे तौबा जा रवाजी हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, या कबो आहे तौबा तौबा तौबा, इहे ज़ाहिरी हिकिड़ा अल्फाज़ अंदाज़ आहिनि जंहिंखे तौबा सम्झंदा आहियूं, पर तौबा हक़ीक़ी इहा न आहे। तौबा हक़ीक़ी हुनखे चइबो आहे, जीअं मां हिन ते हिकिड़ो मिसाल बि ॾियां, कमाल तॾहिं आहे जॾहिं जवानीअ में तौबा ताइब थिए, ओड़प में त वसाइल विया न, शहवत मस्ती जवानी ऐं शौक़ शुगुल सभु रगूं ई वयूं ढरियूं थियूं, दिमाग़ वियो, अखि वई, कन वियो, हथु वियो, सभु शयूं ढरियूं थियूं, बचसी कुझु कोन, हाणे वेठो तौबा करे। अल्लाह ताला खे ॼण त हिन लफ़्ज़नि सां चई त मूंखे तौबा बि उहा क़बूल आहे मूं वटि, उहा मञींदुसि तव्हांजी तौबा जेसिताईं तव्हांजा सभु वसाइल बि बाक़ी हुजनि, उन खां पहिरियां पहिरियां तौबा कयो। लन तुक़बल तौबतुहुम, सभु कुझु हड़ वई हली, हाणे त तूं अलाह से माफ़ कजां। सुधरणो आहे जंहिंखे त वक़्त ते सुधरे, माना हिन आयत पंहिंजे लफ़्ज़नि में ज़ाहिरी तौर ते ॼण त ॿुधायो ईमान खां पोइ जेको मुर्तद थियो आहे, काफ़र थियो आहे, पोइ उन कुफ़रिया ज़िंदगीअ ते बज़िद रहियो, अटकियो रहियो, ज़िंदगी वई गुज़री, हाणे तो तौबा ताइब थिए, या त मौत ॾिठो अथई उन खां पहिरियां पहिरियां, या त सभु कुझु हड़ गुज़री वई, हड़ वई हली, हाणे तो तौबा ताइब थिए, उनजी तौबा क़बूल कोन्हे। ज़ाहिरी लफ़्ज़नि जो ख़ुलासो वउलाइका हुमुज़ ज़ालिमून, अल्लाह से फरमाए थो इहे छिड़कियल, इहे गुमराह भिटकियल अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ालिमून तमामु गुमराह आहिनि, शद सां ज़ालिमून, इहे गुमराह आहिनि। हाणे इन्हनि खे सही राह ते असां कोन आणींदासीं, जेके मौत वक़्तु तौबा कंदा, पर गहरी नज़र सां जॾहिं हिन आयत जे मथां नज़र रखीसीं त इहा आयत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उन हदीस जो मज़हर आहे जेका हदीस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त पोड़प जा 70 सजदा, जवानीअ जो हिकिड़ो सजदो अल्लाह ताला वटि वधीक हैसियत रखनि था। पोड़े माण्हूअ जी इबादत, इस्तिग़फ़ार, तस्बीह, जॾहिं त इहो पोड़ो माण्हू ज़िंदगी सॼी अरदाइन में गुज़ारे, हाणे तौबा ताइब थियो आहे, हालांकि अल्लाह ताला वटि इन हालत में भी इन बंदे जो इस्तक़बाल आहे, उनखे अल्लाह ताला क़बूल तो करे, उनखे अल्लाह ताला नवाज़े तो, पर इन खां पहिरियां बंदो जवानीअ जे हूंदे तौबा ताइब थी संदसि अचे हा, अल्लाह ताला उनजो इकराम करे। हीअ आयत ॼण त उन बंदे खे सेखारे थी त जवानीअ में ई तौबा करीं त कमाल पोइ आहे। मिसाल हिकिड़ो ॾेई वठां, नमाज़ जो टाइम थियो आहे, हिकिड़ा ॿ दोस्त वेठा आहिनि दुकान ते, हिकिड़ो दुकानदार आहे पाण, हिकिड़ो ॿियो उन वटि वांदो दोस्त आहे, मिड़ई वेहंदो आहे विंदुर लाइ,
घड़ी खन कचहरी हाल वाल आज़ान जो अची वई नमाज़ जो टाइम थियो त ये ॿई आया नमाज़ ते इहो वांदो बि ऐं ॿियो दुकानदार बि ॿई आया हो त वीचारो वांदो को बि कमु कोन हो विंदुर करण संगत सां घड़ी खन गुज़ारो करण आयो विंदुर ही त पंहिंजो धंधो छॾे आयो कमु छॾे आयो छत हेठि करे आयो पंहिंजो कारोबार छॾे आयो दिलि ते उहो बोझ पथर रखी आयो त मुंहिंजी गिराकी पिया डिस्टर्ब थिए या कीअं हले थिए छॾे आयो हाणे इन्हनि ॿिन्हिनि बंदनि नमाज़ पढ़ी अल्लाह तबारक व तआला जे नज़र में इन्हनि ॿिन्हिनि बंदनि मां कमाल कहिड़े बंदे जो आहे जेको पंहिंजो सभु कुझु छॾे आयो आया त ॿई नमाज़ ते जेको वांदो हो त वांदो हो न हूअं ई वांदो लख ॿेरा शाबस हुजे हिन वांदे खे बि जो आयो पर कमाल शाबस सां गॾु उन बंदे जो आहे जेको पंहिंजा कम छॾे आयो त ॼण हिननि अल्फाज़नि सां अल्लाह तबारक व तआला बंदनि खे सेखारियो तव्हांजे तौबा जो कमाल तॾहिं आहे जॾहिं जवानीअ में वसाइलनि जे हूंदे तौबा कयो हर वरी हली पोइ तौबा कयो इहा तौबा असां वटि मक़बूल आहे पर ॼण त हिननि लफ़्ज़नि सां त इहा तौबा तव्हां कोन कई ॼण असां कोन क़बूल से माना हालांकि हक़ीक़त में क़बूल थिए थी लफ़्ज़नि खे सम्झण जी ज़रूरत आहे अल्लाह ताला वटि हर वक़्तु तौबा क़बूल आहे सवाइ मौत वारे घड़ीअ जे मौत वारे घड़ी तौबा क़बूल करण खां पहिरियां बंदो तौबा कंदो क़बूल आहे पर हीअ लफ़्ज़ इशारत ॼण त बंदे खे सेखारनि पिया त हक़ीक़ी बंदो आहे रब जो त वसाइलनि जे हूंदे ताक़तुनि जे बावजूदि सभु कुझु हूंदे तौबा कजां पोइ तुंहिंजी तौबा जो इस्तक़बाल कयो वेंदो सभु शयूं ख़तमु थियूं पोइ तौबा कंदी पोइ लाचारी वारी तौबा कहिड़ी आहे ॼण त इहा आयत सेखारे पई त लाचार थी करे न सभु कुझु हथ में हुजे ताक़तूं तवानायूं हुजनि पोइ तौबा करे पंहिंजो वरदायूं छॾे बंदो सचो थी ख़ुदा जे दर ते झुके तौहीद ऐं हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजी रिसालत खे मिन वान मञे करे इन माण्हूअ जे लाइ अल्लाह ताला वटि वॾी इज़त ऐं कराम अल्लाह ताला तव्हां असांजे विहण खे ॿुधण खे क़बूल मंज़ूर फरमाए हिकिड़ी आयत इन जी निस्बत सां आहे इंशा अल्लाह ताला सुभाणे हुनजो ख़ुलासो इन सां टच करे बयानु कबो अल्लाह पाक खां दुआ आहे त आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।